अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अच्छा, ही SST जो पेपर आहे, SST जनरल कैटेगरी जो, जेको तारीख़ 5 मई 2024 ते कंडक्ट कयो SPSC। ठीकु आहे, सुबुह जो कंडक्ट थियो SPSC जो। उन पेपर खे मां सॉल्व करे रहियो हुयुसि, जंहिंजा 2 हिसा थी चुका आहिनि, जेके मां पहिरियां अपलोड करे चुको आहियां। उन्हनि पहिरें हिसे में असां हिन जो PDF जो पहिरियों पेज जेको आहे उहो सॉल्व कयोसीं। ॿिए पार्ट में ॿियो पेज सॉल्व कयो हुयोसीं। हिन पार्ट में जेके सिंधी जा 10 MCQs आहिनि उहे मां सॉल्व कंदुसि, ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त अगरि तव्हां मुंहिंजे YouTube चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। 41 ते सुवालु आहे, सिंधियुनि में सभ खां पहिरीं अंग्रेज़ी ज़बान सिखंदड़ आलिम कहिड़ो हो? त हिन जो जवाबु आहे मुंशी उधाराम। सवाल नंबर 42 आहे, मशहूरु ॿाराणो नज़म मुंहिंजी अमड़ कहिड़े शाइर लिखियो आहे? त इहो जेको मुंहिंजी अमड़ नज़म आहे उहो भेरूमल ग़रीब जो लिखियलु आहे, यानी ऑप्शन ए ते सही आहे, भेरूमल महरचंद आॾवाणी जो। सवाल नंबर 43 आहे, हिते ज़ाहिर न आहे पर इन में इहो आहे त मुक़दमा सलाद पुछे थो। मुक़दमा सलाद किताब जेको आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? त इहो अबुल हसन ठटवी जो लिखियलु आहे। ठीकु आहे, हिते ऑप्शन उहो शायदि बी आहे। ठीकु आहे, उहो अबुल हसन ठटवी। उन खां पोइ जेको 44 नंबर ते सुवालु आहे उन में बि जेको आहे ज़ाहिर न आहे, लेकिन मां तव्हांखे ॿुधायां थो तर्जुमो सिंधीअ में कहिड़े नाले सां थियो। हाणे हिते बेकन्स एसे जो पुछे पियो। बेकन्स एसे जो जेको किताबु आहे बेकन्स लिखियो, उनजो सिंधीअ में तर्जुमो कहिड़े नाले सां थियो? त इहो मकालातिल हिकमत जे नाले सां थियो, जेको मिर्ज़ा कलीच बेग लिखियो। ठीकु आहे, ऑप्शन डी ते सही आहे। उन खां पोइ आहे 45 ते कहाणी छोॾो जो लेखक केरु आहे? इहो जेको आहे नजम अब्बासी जी कहाणी आहे। ठीकु आहे, छोॾो। उन खां पोइ सुवालु आहे जेको ही तव्हांखे इहो बि ज़ाहिर न अची रहियो हूंदो, हिन में लिखियलु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भेटईअ जो उर्स जेको आहे इस्लामी महीने जी कहिड़ी तारीख़ ते थींदो आहे? त इहो 14 सफ़र ते थींदो आहे। ऑप्शन हिते बी जेको आहे उहो शायदि या सी आहे, सी सही आहे। उन खां पोइ 47 ते आहे, एस्प जूं आखाणियूं सिंधीअ में कंहिं तर्जुमो कयूं? त एस्प जूं आखाणियूं जेके तर्जुमो कयूं उहो दीवान नंदीराम मीरचंदाणी कयूं। इन जो ऑप्शन इहो सही आहे। सवाल नंबर 48 आहे, कहिड़े शाइर खे सिंधी ॿोली जो विहाऊ तारो चयो वेंदो आहे? त इहो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे खे चयो वेंदो आहे। ऑप्शन ए ते सही आहे। 49 में आहे, कराचीअ जो पुराणो नालो छा आहे? त हिन जो ऑप्शन ए सही आहे, कलाची। आख़िरी सवाल आहे, पंजाब सावण फ़क़ीर लोक अदब जी कहिड़ी सिंफ़ जो मशहूरु शाइर आहे? त इहो नड़ बैत जो जेको हुयो उहो मशहूरु शाइर थी गुज़रियो आहे। त ही 10 सुवाल हुया सिंधी जा। आई होप के तव्हांजे लाइ हिकिड़ा इंफॉर्मेटिव साबित थिया हूंदा। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।